मीरपुर माथेलो शहर जे पार्क में मौजूद आहियां। करोड़नि रुपयनि जी लागत सां ठाहियो वियो आहे। हितां जी इंतज़ामिया जी बेध्यानी सबबि उजाड़ जो शिकार बणिजी वियो आहे। मीरपुर माथेलो शहर जे पार्क में मौजूद आहियां। हिन पार्क खे करोड़नि रुपयनि जी लागत सां ठाहियो वियो आहे, पर अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे जो हितां जी इंतज़ामिया जी बेध्यानी सबबि उजाड़ जो शिकार बणिजी वियो आहे। तव्हांखे गॾो गॾु इहो बि ॿुधाईंदो हलां त हिते ॿारनि लाइ जेका रांदीका पियल आहिनि उहे बि भॻल टुटल नज़र अचनि था। ॿिए तरफ़ वरी जेकॾहिं ॻाल्हि कयूं जिम जी, त जिम बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे, जिथे पाणी बि नाहे ऐं बिजली जो बि बंदोबस्तु नाहे कयो वियो। जेकॾहिं अंदरि जेको सामान पियल आहे एक्सरसाइज़ जो उहो बि नाकारा बणियल आहे। हितां जे नौजवाननि जो जेको मुतालबो आहे हुननि जो चवणु आहे त जिम जो सामान नओं ॾिनो वञे जीअं असां एक्सरसाइज़ करे सघूं। करोड़नि रुपयनि जी लागत सां पार्क खे ठाहियो वियो ऐं उन सां गॾो गॾु हिते ही जिम आहे नौजवाननि लाइ जेको एक्सरसाइज़ करणु अचनि था। हिन में बि अलाए केतिरनि करोड़नि जी पंहिंजो लखनि जी लागत सां हिकिड़ो सामान अंदरि पियल आहे जेको हिन महिल नाकारा बणिजी वियो आहे। का बि हिते सहूलियत न आहे, न पाणी जी सहूलियत आहे, न बिजली जी सहूलियत आहे। अंदरि जेकॾहिं नौजवान हू एक्सरसाइज़ कनि था त उन्हनि जो अणपूरो सामान आहे जंहिंजे करे उन्हनि खे मुश्किलातूं अचनि थियूं। इन सॼी सूरत हाल खे तव्हां कीअं था ॾिसो? साईं बिल्कुलु सही अवां चओ था त हीअ जेका पार्क आहे हीअ ज़िले घोटकी जो ही हेड क्वार्टर शहर आहे मीरपुर माथेलो। उनजी ही वाहिद हिकिड़ी पार्क आहे जंहिंखे लेडीज़ पार्क सॾियो वञे थो। ऐं हिते जेको आहे इंतिज़ामिया जी बेध्यानी सबबि ही तव्हां ॾिसो था त पार्क जेको आहे उजाड़ जो शिकार थी चुको आहे। ऐं हिन ते जेको आहे गुज़िरियल 7 सालनि में हिकु टके जो बि कमु न करायो वियो आहे। इहा असांखे ख़बर न आहे त केतिरी बजट हिन जी जेका आहे उहा ईंदी रही आहे ऐं कागज़ी कार्रवाई जी जेको आहे उहा नज़र थींदी रही आहे। लेकिन हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त हाणे असांखे ख़बर पई आहे त रिसेंटली 80 लख रुपयो आयो आहे पार्क ऐं जेको आहे जिम जे लाइ। लेकिन हिकु टको बि हिते ख़र्चु असांखे नज़र नथो अचे। उनखां बाद जिम जेका आहे 2017 में जेको आहे इहा खुली आहे। नौजवान हिते जेको आहे बॉडी बिल्डिंग कनि था। लेकिन हाणे हिन वक़्तु जेको आहे 7 सालनि जे अंदरि जिम जो सामान तक़रीबन ख़तमु थी चुको आहे ऐं उनमें को बि नयो सामान जेको आहे उहो असांखे जिम जे लाइ न ॾिनो वियो आहे, जंहिंजे करे नौजवान ॾाढा परेशान आहिनि। ऐं असांजो ही मुतालबो आहे DC घोटकी खां त जिम खे जेको आहे उहो बिल्कुलु नयो कयो वञे ऐं इन में तक़रीबन 70 खां 80 लख जो जेको आहे उहो सामान ॾिनो वञे जिम खे, ताकी नौजवान जेके आहिनि ऐं मीरपुर माथेलो जा उहे पंहिंजो जेको आहे तनसाज़ी करे सघनि। ऐं उनखां बाद हीअ जेको पार्क आहे लेडीज़ पार्क, इनखे जेको आहे बिल्कुलु बहितरीनु बणायो वञे ताकी लाइटिंग कई वञे ऐं हिते बिजली जो बि इंतिज़ाम न आहे, बिजली जो प्रॉपर इंतिज़ाम कयो वञे त जीअं हितूं जा जेके शहरी आहिनि ऐं हितूं जे जेके लेडीज़ नंढनि नंढनि घरनि में वेठियूं आहिनि वीचारियूं, उन्हनि खे बि का सहूलियत फ़राहम थी सघे। असांजे तक़रीबन ॿियों महीनो आहे, चयो हुयो ने माना बिल पास बि थी वियो आहे पेमेंट जो। वञी ठीको खयो आहे, सनी नालो अथसि, वाणियो आहे। वरी असां जेकॾहिं उनखे कॉल बि कंदा आहियूं उहो कॉल जो रिप्लाए न आहे ॾींदो। वरी चवंदो आहे मां सुबुह ईंदो आहियां, सुबुह न ईंदो। वरी जेकॾहिं असां माण्हू गॾु कंदा आहियूं वरी कॉल कंदा आहियूं, ईंदो न आहे। वरी असांजे बिजली बि न आहे ऐं जेकॾहिं को शागिर्द अचे थो उनखे सहूलियत नथी मिले, न बिजली आहे न पाणी आहे, रुॻी गर्मी लॻी पई आहे, न सामान आहे। ॾिसी सघो था 7 साल आहे जिम में को बि कमु न आहे जो। इहो ज़िमेदार केरु आहे? DC साहिब खे अर्ज़ु कयूं था, जंहिं ठीको खयो आहे ऐं जेको बिल पास थियो आहे तक़रीबन 80 लख जो, उहो पेमेंट काॾे वई आहे ऐं कंहिं खई आहे? लेकिन आप किसी भी माशरे की जो मेंटल और साइकोलॉजिकल हेल्थ का वहीं से अंदाज़ा लगा सकते हैं कि जब आप एक्स्ट्रा को करिकुलर एक्टिविटीज़ प्रोवाइड करेंगे लोगों को, जैसे कि जिम खाना हो गया और ये जैसे कि हमारा पब्लिक पार्क है, तो ये इसकी हालत जो है ना बहुत बदतर है। वैसे जो पौधे लगे हुए हैं वो खुश्क होने को हैं, यहाँ ना कोई पानी का मैकेनिज़्म है पार्क में। और दूसरा कि ये जो जिम है यहाँ पे जितने भी यंग जनरेशन आती है वो ख़ुद को डाइवर्ट करने आते हैं। तो बेसिकली यहाँ पे जो भी इक्विपमेंट्स पड़ी हैं वो एक भी जो है ना फंक्शनल नहीं है। तो बज़ात ये जिम है एक सिर्फ नाम के तौर पर, तो इसमें जितने भी इक्विपमेंट्स हैं वो नहीं है। मैं रिक्वेस्ट करना चाहूँगा जितने भी रेलेवेंट अथॉरिटीज़ हैं उनको कि इन चीज़ों को सीरियस लें, क्योंकि ये ऐसी चीज़ें हैं कि यहाँ से आपका जो है ना ह्यूमन कैपिटल डेवलप होता है। यहाँ से लोगों को लोग यहाँ आपकी ये नुमाइंदगी कर रहे होते हैं कि वो कितने फ़िज़िकली फ़िट हैं, तो इससे ये है कि मेंटली भी आप उतने फ़िट होते हैं। तो मैं DC साहब को ये रिक्वेस्ट करना चाहूँगा कि इस जिम को देखा जाए और ये पब्लिक पार्क को भी देखा जाए। इतना बड़ा सिटी है, तकरीबन ऑलमोस्ट 15 to 20 लाख यहाँ पॉपुलेशन है इसकी, तो यहाँ पे कोई भी मैकेनिज़्म इस तरह का नहीं है कि लोग तंग होकर घरों से शाम के टाइम बाहर आएँ तफरी के लिए। तो इस तरह का ये जितने भी फ़ंड्स एलोकेट होते हैं वो ऑनेस्टी से यहाँ पे
अलाट होने चाहिए और उनको ओवरसी करना चाहिए, ओवरसाइट स्ट्रांग हो। आप कहीं पे भी कोई भी फंड अगर अलाट करते हैं तो उसको फिर चेक भी करना चाहिए क्या वो वहीं पे लगा है या कहीं बीच में ही जो है ना यूटिलाइज हुआ है या नहीं। साईं जो ज़िम्मेवार जेको बि आहे ठेकेदार आहे जेको हिन पार्क जो ठीको कयो आहे, अंदरि तव्हां ॾिसी सघो था त कोई सामान मुकमल न आहे। जेको बि सामान हुयो उहो चोरी थी वियो आहे, को बि माना सेट मुकमल नथो थिए। 60 खां 65 छोकिरा हिते जिम करनि था, रोज़ हिते जेको आहे राड ते झगड़ो थिए थो। हिकिड़ो चवे थो मां आणा, ॿियो चवे थो मां आणा, त पोइ हिन जे करे असां 4 बजे ईंदा आहियूं, राति जा 9 थी वेंदा आहिनि हिते गेम कंदे कंदे। छो जो गेम 45 कलाक जी हूंदी आहे, 45 मिनट कलाक जी, उहा असांखे जेको आहे सामान जे करे उहा मुश्किलात पैदा थिए थी। जी बिल्कुलु, हितां जे नौजवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवणु आहे त असांखे जिम जो सामान ॾिनो वञे जीअं असां एक्सरसाइज़ करे सघूं। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, सिंध TV न्यूज़, मीरपुर माथेलो।